पाकिस्तान में बोरी सबब वडे पैमाने ते नुक़सान थियो। गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे। तबाह कंदड़ बोर सबब पाकिस्तान में मुआशी बदतरीन बहरान पैदा थियो आहे। एंटोनियो गुतेरेस जो वधीक चवणु हो त पाकिस्तान जे बोर सबब थियल नुक़साननि जे अज़ाले लाइ आलमी बिरादरी जे सहकार जी ज़रूरत आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पाकिस्तान में बोर सबब वडे पैमाने ते नुक़सान थियो। गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल जो चवणु आहे त तबाह कंदड़ बोर सबब पाकिस्तान में मुआशी बदतरीन बहरान पैदा थियो। एंटोनियो गुतेरेस जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान जे बोर सबब थियल नुक़सान जे अज़ाले लाइ आलमी बिरादरी जे सहकार जी ज़रूरत आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। पाकिस्तान में बोर सबब वडे पैमाने ते नुक़सान थियो। गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल जो चवणु आहे त तबाह कंदड़ बोर सबब पाकिस्तान में मुआशी बदतरीन बहरान पैदा थियो। पाकिस्तान जे बोर सबब थियल नुक़साननि जे अज़ाले लाइ आलमी बिरादरी जे सहकार जी ज़रूरत आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। पाकिस्तान में बोर सबब वडे पैमाने ते नुक़सान थियो। गडियल क़ौमुनि जे जनरल सेक्रेटरी जो चवणु आहे त तबाह कंदड़ बोर सबब पाकिस्तान में मुआशी बदतरीन बहरान पैदा थियो।